अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में आवाया सायरा सुमरो आवाया पिरिया गुल। सबका पेरी का नजर हेडलाइन ते अमरीका ईरान विच में जंगबंदी आपनाई हरमस्ता जहाज गुजरण शुरू थी विया। दुनिया तरफा पाकिस्तान जी टियाकड़े कराइण वारी कोशिशन की तारीफ। मैरीटाइम मॉनिटर मैरिन ट्रैफिक मुताबिक आपनाई हरमस्ता ब जहाज गुजरिया। आपनाई हरमस्त मां गुजरंदड़ जहाज यूनान ऐं लाइबेरिया जा आहिनि। भारतीय अमरीका ईरान जंगबंदी में पाकिस्तान के कामयाब सिफारतकारी की तारीफ करण लगा। वजीर आजम शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर की क़यादत के किते अंदर अमन की क़याम लाइ मुस्बत अगभराई करार ॾेई छॾियो। भारतीय प्रोफेसर अशोक सिवेन चयो आहे त ईरान लाइ हिक फतेह पाकिस्तान लाइ एज़ाज़ जो निशान आहे। मोदी शायद पाकिस्तान के बैन अल-अक़वामी सतह ते अकेलो करण चाहींदो हो, पर उन जे उबतड़ भारत पाण अकेलो रहिजी वियो आहे। भारत के दिफाई तजियेकार परवाइन शुआनी, दानिश्वर जियांत भांडारी, सहाफ़ी आदित्य मेनान ऐं भारतीय लेखक KRK तरफा भी जंगबंदी में किरदार अदा करण ते पाकिस्तान की तारीफ। वजीर आजम शहबाज शरीफ ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान विच में फोन ते राबतो। ईरानी सदर वफ़द जे पाकिस्तान आमद की तस्दीक करे छॾी। वजीर आजम शहबाज शरीफ ईरान के सदर मसूद पज़ेश्कियान विच में 45 मिनटन ताईं ॻाल्हि ॿोल थी। ॿिन्हिनि अख़बारनि पारां अमरीका ईरान जंगबंदी ते इत्मीनान जो इज़हार। जंगबंदी ऐं मुस्तक़बिली सूरतहाल ते ख़यालनि जी ॾेवट। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त ईरान जो वफ़द ॻाल्हियुनि लाइ इस्लामाबाद ईंदो। वजीर आजम शहबाज शरीफ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर की कोशिशन रंग लातो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां वजीर आजम शहबाज शरीफ जी 2 हफ़्तनि वारी जंगबंदी तजवीज़ मञण बाद 2 हफ़्तनि ताईं हमला न करण जो ऐलान। इसराइल भी जंगबंदी ते राज़ी। ईरान भी पाकिस्तान जे 2 हफ़्तनि लाइ आपनाई हरमज़ खोलण वारी तजवीज़ मञे वरिती। वजीर आजम जो चवण आहे त ख़ुशी आहे त ॿई धुरियूं फौरी तौर जंगबंदी ते राज़ी थियूं आहिनि। खिते में लेबनान समेत ॿियनि हंधनि ते भी वेड़ रोकराइण ते इतफ़ाक़ थियो आहे। पाकिस्तान पारां अमरीका ऐं ईरान खे 10 अप्रैल ते इस्लामाबाद में ॻाल्हियुनि जी दावत। वजीर आजम चयो त जल्द विच ओभर में अमन जी फिज़ा ॿीहर बहाल थींदी। ईंदड़ ॾींहं में खिते जे हवाले सां अञा वधीक सुठियूं ख़बरूं ईंदियूं। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां ईरान मथां 2 हफ़्तनि लाइ हमला न करण जो ऐलान। ट्रंप चयो त फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर ऐं वजीर आजम शहबाज शरीफ दरख़्वास्त ते 2 हफ़्तनि लाइ हमला बंद कया विया आहिनि। अमरीकी सदर चयो त बमबारी रोके छॾी आहे। उम्मीद आहे आपनाई हरमज़ खे जल्द ऐं महफ़ूज़ खोलियो वेंदो। सदर ट्रंप पारां ईरान मिलियल 10 नुकाती तजवीज़ जाइज़ करार। ईरान पारां 2 हफ़्तनि लाइ आपनाई हरमज़ खोलण जो ऐलान। ईरानी परॾी वज़ीर अब्बास इराक़ची चयो त अमन कोशिशनि लाइ पाकिस्तान जा शुक्रगुज़ार आहियूं। पाकिस्तान ज़रिए मिलियल अमरीकी 15 नुकाती तजवीज़ूं क़बूल कयूं आहिनि ऐं अमरीका भी ईरान जी तजवीज़ूं मञे वरितियूं आहिनि। अमरीका हमला रोकींदो त असां भी दिफ़ाई कार्रवायूं न कंदासीं। वजीर आजम शहबाज शरीफ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। मुल्की ऐं आलमी सूरतहाल जो तफ़सीली जाइज़ो। खिते में छिकताड़ी सिक्योरिटी सूरतहाल ते काबीना की ब्रीफिंग। वजीर आजम काबीना के अमरीका ईरान जंगबंदी लाइ सिफारती कोशिशनि ते एतमाद में वरितो। काबीना इजलास में पेट्रोलियम शयुनि जे ज़ख़ीरे जो जाइज़ो वरितो वियो ऐं अघनि ते गौर वीचार कयो वियो। मुल्क में पेट्रोल 55 रुपया ऐं डीज़ल 100 रुपया सस्तो थियण जो इम्कान। आलमी सतह ते अघनि में लाथ बाद ओघरा असम्बली तयार करे वरिती। पेट्रोलियम शयुनि जे अघनि बाबति हतमी फ़ैसिलो वज़ीर आज़म शहबाज शरीफ कंदो। अमरीका ईरान विच में जंगबंदी बाद आलमी सतह ते बि कचे तेल जी क़ीमतनि में वॾी लाथ। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध में 1 खां 4 ग्रेड वारियूं नौकरियूं जल्द ॾिनियूं वेंदियूं। गुड गवर्नेंस जे करे इलेक्शन में PP अघ खां वधीक सीटियूं खयूं। सूबे जा माण्हू पीपल्स पार्टी जी कारकर्दगी खे मञनि था। मुखालिफ़नि जो कम प्रोपेगंडा करण आहे। जैकाबाद में एजाज जखराणी सां वालिद मीर बाबल जखराणी जे वफ़ात ते ताज़ियत बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर वधीक चयो आहे त आलमी सतह ते पाकिस्तान जी वॾी कामयाबी ते अल्लाह ताला जो शुक्र अदा करणु घुर्जे। हुकूमत शहीद भुट्टो जी परॾी पॉलिसी ते अमल कंदी गैर जानिबदार हैसियत सां कमु कयो, जंहिं सां पाकिस्तान जे मुस्बत किरदार खे आलमी सतह ते मञता मिली आहे। रुख फारम वेझो जवाबदार कारे इल्ज़ाम हेठि घरवारी खे घुटा ॾेई क़तल करे छॾियो। दादलो थाणे जे हथ ॻोठ शहबाज़ी बुल्लो में औरत अकीला चांड बेदर्दी सां क़तल। कारे जे इल्ज़ाम हेठि आयल नौजवान मुबीन बुल्लो
कुहाड़ियुनि जा वार करे ज़ख़्मी। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार फरार थी वियो आहे। वाक़े जी जांच कई पई वञे। मीरो खान वेझो शागिर्द मुबैना तौर खुदकुशी करे छॾी। 10हीं क्लास में पढ़ंदड़ अब्दुल रऊफ़ कल्होड़ो ज़हरीली दवा पी ज़िंदगी जो अंत आंदो। वारसनि जो चवणु आहे त को बि मसइलो न हो। ख़बर नाहे त नौजवान आपघात छो कयो आहे।